पाक भारत के विच में जंगबंदी खां पोइ ॿिन्ही मुल्कनि जे DGMO जो हॉटलाइन ते राब्तो। भारतीय मीडिया मूजिब सीज़ फायर खां पोइ मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला ऐं भारतीय मनसब लेफ्टिनेंट जनरल राजीव गाया विच में राब्तो थियो। जंगबंदी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। अल्हम्दुलिल्लाह तारीख़ साबित कयो त पाकिस्तानी फौज ऐं क़ौम हर जारियत ख़िलाफ़ मज़बूत भित साबित थी आहे। इलाक़ाई सलामती ख़ुद मुख्तियारी जे तहफ़्फ़ुज़ लाइ पाकिस्तान में भरपूर दिफ़ाई सलाहियत मौजूद आहे। मुल्की सलामती जो दिफ़ा कीअं करणो आहे असांखे चङी रीत ख़बर आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो बयान चवे थो असांजे वॾनि ऐं असां हिन मुल्क खे ठाहिण लाइ बेपनाह क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असां हिन मुल्क जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। आगराई के जवाब में पाकिस्तान भारत के 26 फौजी ठिकानन के निशानो बनायो। भारतीय एयर बेसिस सूरतगढ़, सरसा, आदमपुर, औंतीपुरा, उधमपुर और पठानकोट में हदफन के टारगेट किया वियो। बिन हंधन ते भारत के S-400 डिफेंस सिस्टम के कामयाबी से तबाह किया वियो। ब्यास और निगरोटा में ब्राह्मोस मिसाइल स्टोरेज स्टेशन, उड़ी नेटवर्क स्टेशन और पूंछ में रेडार के तबाह किया वियो। भारतीय जी टॉप में 10 और नौशहरा में 80 ब्रिगेड के तबाह किया वियो। पाक फौज के तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी भारत खिलाफ कामयाब ऑपरेशन बुनियान मरसूस की तफ़सीलुन खां आगाह करे छॾियो। चवे तो भारत खिलाफ फतेह वन फतेह 2 मिसाइलन जो इस्तेमाल किया वियो। पाकिस्तान समूरा हमला इंतहाई महारत से कया त जीअं आम शहरी निशानो न बणजन। पाक फौज पंहिंजी क़ौम से कयल वाइदो पूरो करे ॾेखारियो। पाकिस्तान केतरी जंगी सलाहियतूं मुस्तक़बिल लाइ महफ़ूज़ करे रखियूं आहिनि। को भी शक में न रहे ख़ुद मुख्तियारी ते हमलो कयो वियो त फ़ैसला तो जवाब ॾिनो वेंदो।